पर अच्छा कंहिं मज़ामत खां सवाइ छोकिरियूं एॾी आसानी सां खजी वञनि? समझ में ॻाल्हि कान थी अचे। मिस्टर जमाली, तव्हां त मूंखे छोकिरियुनि जी हिफ़ाज़त लाइ केॾो वॾो इत्मीनान ॾियारियो हो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो सर, असांजी गाॾी मुजरिमनि जो पीछो करे रही हुई। हिकु मोड़ ते उन गाॾी टर्न काटियो त असांजी गाॾी उन जे पोयां हली वई ऐं ॿी गाॾी हुई जेका अॻिते वधी इहा वारदात करे वठी। बसि इहो धोखो थी वियो सर। ओहो, धोखो ई त असल ॻाल्हि हूंदी अहिड़नि मामलनि में। कंहिंजी कारकर्दगी बहितर रही, अवां जे माण्हुनि जी या हुननि अगवा करण वारनि जी? सॉरी। बहरहाल मूंखे अवां जे ख़ुलूस में शक कोन्हे, पर हाणे सोचणो पवंदो त छा करणु खपे। ओके। एसपी साहब सां मिलायो। मूंखे वधीक शर्म तो न कर हाकम। वकील चयो त हाकम खे बि इन ॾोह में शामिल करणो पवंदो। सचपच त हाकम तूं उन वक्त पंहिंजे पीउ सां हिकु हुई। छो न करियां आउं तो ते फरियाद? तूं पाण खॾुनि खोटाणे ते न बीठो हुए? कंहिंखे दफ़न करणो हो तोखे? मूंखे, सारा खे, या हुन नंढड़ी मासूम मोमल खे? तू नथी ॼाणी महिरो त तो पुॼाणा कहिड़ा कहिड़ा असाब गुज़रिया आहिनि मूं ते। पछताव जा केतिरा मौत आया आहिनि मूं ते। तो ऐं मोमल जे विछोड़े मूंखे ज़िंदगी जो असुल मक़सद सेखारियो आहे। हाणे मूं बि सभु कुझु सम्झी वरितो आहे हाकम। मूंखे तुंहिंजी मजबूरीअ जो एहसास आहे। मूंखे तुंहिंजी मोहब्बत जो क़दुरु आहे हाकम। केॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो तुंहिंजे अचण सां इहा वेली वरी आबाद थी वई आहे। पर छा अञा का कमी रहिजी वई आहे मुंहिंजे अचण खां पोइ बि? कमी त न चइबी, पर तब्दीली। तो शायदि न ॾिठो आहे हिन हवेली जूं भितियूं हेठि थी वियूं आहिनि। तुंहिंजूं दाहूं दुनिया ॿुधी सघे थी। दाहुनि जी ज़रूरत अञा बि थींदी छा? न, कॾहिं बि न। तब बि पर ख़ैर महिरो मूंखे माफ़ करे छॾिजांइ। माफ़ करे छॾिजांइ। शाला, शाला, ॿुध, छोकिरनि मानी टिकी खाधी आहे? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, छोकिरनि खे तयारु कर। दादन खाने ॾांहुं हलणो आहे। छोकिरनि खे वठी हलणो आहे होॾां दादन खाने ॾांहुं। सम्झी वई न? जल्दी वञी हिननि खे तयारु कर। सची ॿुधाए, मौत तवाज़ सची ॿुधाए, अगवा खे छोकिरियूं किथे आहिनि? ॿुधाए जल्दी कर। अमजद साहब, मां त हिकु कारोबारी माण्हू आहियां ऐं मुंहिंजो दिमाग़ हिन मामले खे सोचण खां कासिर आहे, पर अवी त हिकु पुलिस ऑफिसर आहियो। अव्हां छा सोचो आहे हिन बारे में? अवी छा था सम्झो त मूं पंहिंजे दिमाग़ खां को बि कमु न वरितो आहे। अव्हां जी FIR दाख़िल करण खां पोइ
ऐं मुसलसिल इन मुहिम में मसरूफ़ रहियो आहियां। त पोइ अदा साईं ॿुधायो त सही, छा थियणो आहे, छा सोची रहिया आहियो ऐं छा करे रहिया आहियो? ममा बेहाल आहे, होॾां चाची रहीमा जा। प्लीज़ ख़ालिद साहब, प्लीज़ टेक इट ईज़ी। घर त असांजो हिकिड़ो ई आहे न। तबियत अम्मा जी ख़राबु आहे। शमी जेकॾहिं अव्हां जी सिस्टर आहे त उहा साॻी तरह मुंहिंजी लॼ बि आहे, ऐं आशी जेकॾहिं अव्हां जी मंगेती आहे त उहा मुंहिंजी कज़न बि त आहे। अभी पुलिस में रही दिल जा पक्का थी विया आहियो। असां हेॾिन ख़ुशियुनि भरे घर में कॾहिं बि को ॾुख कोन ॾिठो आहे। आशी ऐं शमी ॾाढे लाॾ ऐं प्यार सां पलियूं आहिनि अमजद साहब। मुंहिंजी दिलि खे कमज़ोर न कर मुंहिंजा भाउ। मूं पंहिंजी दिलि ऐं जान खे मज़बूत बनायो आहे हिन मामले में। ऐं पंहिंजी जान जी बाज़ी बि लॻाए छॾींदुसि। जान जी बाज़ी। जुमन, जुमन मूंखे कुझु न सम्झाए, मूंखे कुझु न सम्झाए। मुंहिंजो न्याणियूं अलाए जे कहिड़नि हालनि में हूंदियूं, हुननि मानी खाधी हूंदी अलाए जे न। जुमन, मूंखे कुझु न चओ, न त मां चरी थी वेंदी सां, मां चरी थी वेंदी सां। अरे चरी आई छा? मता को गैर कानूनी कम कयो अथई। खुदा घुरियो त पंहिंजूं न्याणियूं ख़ैर सां मोटी पंहिंजे माॻी थियूं। तूं को उल्को ई न कर रही मां। जुमन, जुमन दिल में विसाम थी पई अथम। साह में सोड़। लूंगा, डॉक्टर साहिबाऊं कॾहिं वापसि ईंदियूं? कॾहिं ईंदियूं? ॻोल्हा ज़रूरु ईंदियूं, ज़रूरु ईंदियूं। मुंहिंजी दिलि थी चवे त डॉक्टर साहिबान जिन जल्द घर वापसि मोटंदियूं, पर ॻोल्हा कॾहिं ईंदियूं सा त कंहिंखे ख़बर कान्हे न। मुंहिंजी दिलि चए थी हार जो हाण अची वञे, हींअर अची वञे त मड़ मिठाई जो विराईंदसि। हाँ ॻोल्हा, तूं दुआ कर त मुंहिंजो डॉक्टर साहिबान जिन ख़ैर ख़ैरियत सां मोटनि। ॻोल्हा दुआ कर। लोग दुआ कर। माय गॉड, ग्रेट गॉड, ए अल्लाह साईं, मुंहिंजो डॉक्टर साहिबान जिन ख़ैर ख़ैरियत सां घर वापसि मोटनि, यानी होम कम बैक। अल्लाह साईं, मुंहिंजी डॉक्टर साहिबान खे गुस्सो वाने लगे, उन्हनि खे जल्दी वापसि आ, जल्दी आ। यानी वेरी सून, प्लीज गॉड, प्लीज। चाचा साईं, सुठो थियो जो तव्हां अची वियो। तव्हांजा माण्हू ग़लती सां असांखे हिते खणी आया आहिनि। गलती त बराबर थी आहे पुट, पर हाणे जॾहिं ग़लती थी वई आहे त पोइ मिड़े ई ख़ैर आहे। चाचा साईं, तव्हांजो मतिलबु आहे त असीं? हा, अवी कुछ ॾींहं त हिते रहंदियूं पुट, पोइ ॾिठो वेंदो। चाचा साईं, अवी चाहियो था त असीं हिते रहूं? मां जेकॾहिं चाहियां न त तव्हीं हिते कीअं अचो आहे पुट? हाणे तव्हीं अची वयूं आहियो त पोइ आऊं चाचो आहियां तव्हांजो, मूंखां को बि हिजाब न कजो। अवी हिते आराम सां रहो, तव्हांखे हिते का बि तकलीफ़ कान थींदी। चाचा साईं, तंहिंजो मतिलबु आहे त असीं? हा, मतलब इहो आहे त जेसीं ताईं मुंहिंजो मतिलबु न थींदो तेसीं ताईं अवी हिते रहंदियूं पुट। हूअं
हिन पाताल बंगले जे चौधारी परे परे ताईं पहरेदार बीठल आहिनि ऐं हितां छोटकारे जो को बि आसरो न रखजो। चङो त पोइ भला हाणे मां हला। दादन खान किथे आहे? रईस दादन खान कमदार खे। कहिड़ो कमदार? कमदार वॾे खे चई छोकिरियूं खणायूं। छोकिरियूं किथे आहिनि? मां थो चवां छोकिरियूं किथे आहिनि? किथे आहिनि छोकिरियूं? अंकल चाहे कोन पींदा आहियो? न यार, चांहि जी बाड़ बि मोकिलाए वई आहे। पर अंकल जेकॾहिं हीअ चांहि ठही वई आहे त आउं जे लाइ ॿी चांहि खणी अचां, यानी कि हॉट वाटर? इहा चांहि बि खणी वई, यानी कि टी गेट आउट। सर जो इल्म छा थो चए? यार हीअ ॻाल्हि मुंहिंजे इल्म खां बि चढ़ियल आहे। पर सर ॾिसो न, हेॾी वॾी ॻाल्हि थी वई आहे। अव्हां का फाल कढो, को जाइचो कढो, के अंग अखर गॾु करे त ॾिसो न। सभु कूड़ आहे मियां लौंगा, सभु कूड़ आहे। ही दिमाग़ जो कमु आहे ऐं दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो। अच्छा, यानी कि ब्रेन हार्ट वर्क? हाँ, ब्रेन नॉट वर्क। ठीक है सर, ब्रेन नॉट वर्क। शमी तुझा मारे छड़ी आशा लगे तूने रोकी। हाँ तज मारे छड़िया सा छाते आशा लगे मरण सा छाते हिते हिते वडी मुसीबत थी पया पण भाई एकदम मारा जी वणो उहे न मारा जी में दिसी छा शाला जे मरण सा असां बाहर त निकरी सघूं आ। वडी कंचरी आई शम्मी तू जाती समझी हिते दादन खान जा कुत्ता न हुंदा